अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो AT&T न्यूज़। मां आहियां तव्हांजो पंहिंजो अमरजत। ख़बर शामिल कंदासीं कोट मीरस लांडी खां, जिते टालपुर हाउस कोट मीरस लांडी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाणी डिस्ट्रिक्ट चेयरमैन नवाबज़ादा मीर अनवर अली ख़ान टालपुर पारां नेशनल प्रेस क्लब जे सदर प्रताप माली, सीनियर सहाफ़ी ज़ुबैर अहमद कासकी अली, नौजवान शाइर ऐं सहाफ़ी वकील अली जब्त ऐं ॿियनि सां ख़ुसूसी मुलाक़ात कई। उन मौक़े ते मीर अनवर अली ख़ान टालपुर चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मिशन ग़रीब आवाम जी ख़िदमत आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो छॾियल मिशन संदसि पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी पूरो कंदो। ईंदड़ हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी। इंशाअल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क पाकिस्तान जो वज़ीर आज़म हूंदो। उन मौक़े ते मीर अनवर अली ख़ान टालपुर चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ग़रीब आवाम जी ख़िदमत कई आहे। असांजो मंशूर वाज़े ऐं चिटो आहे, ग़रीब आवाम ई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ताक़त आहे।